शेखबाबाद जे जाफराबाद वासी 18 साल जे नौजवान सनाउल्ला लाशारी बिजली जो करंट लगण सबबि फोत थी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल सलीम। जी जमील गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद जे जाफ़राबाद पाड़े जो जेको आहे उतां जो रहवासी आहे 18 सालनि जो नौजवान जंहिंमें आहे सनाउल्ला लाशारी खे अचानक जेको आहे त बिजली जो जंहिंमें करंट लॻो आहे, जंहिंमें बिजली जे करंट लॻण खां पोइ जेको नौजवान सनाउल्ला लाशारी हुयो उहो जेको आहे तॾहिं ते फौत थियो आहे। उनजे वारसनि खे जंहिंमें इतला मिलिया त जे नौजवान खे बिजली जो करंट जंहिंमें लॻो आहे, उनजा जेके वारिस उन नौजवान खे सिविल अस्पताल खणी पहुता आहिनि त उते मौजूदु जेके डॉक्टर हुया उन्हनि जेको आहे नौजवान जी फौत थियण जेका आहे तसदीक करे छॾी आहे। जो नौजवान जेको आहे त फौत थी चुको आहे। फौत थियण खां पोइ उन नौजवान जा जेके वारिस आहिनि लाश खणी जेको आहे घर जंहिंमें पहुता आहिनि त उन्हनि जे घर में जेको आहे हिन वक़्तु जंहिंमें मातम जेको आहे मतल आहे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।